अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद त अवां सब खैरियत सां हूंदा। अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल इंफॉर्मेटिव कुदूस। त दोस्तों, अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे रोहिड़ी बैराज, यानी सखर वारी पुल या रोहिड़ी वारी पुल भी उनखे चई सघो था। दोस्तों, जंहिंते होजमालो जो किस्सो भी मशहूर आहे। रोहिड़ी बैराज जेको पाकिस्तान जे सिंध सूबे में सखर ऐं रोहिड़ी जे विच में सिंधु दरिया ते वहे थो, उहो इंजीनियर तरफ़ां दस्तख़त कयो वियो आहे, जंहिं तामीर जी निगरानी कई फ्रेडरिक एवर्थ रॉबर्ट्स 1847 खां 1912 हिकु बरतानवी रेलवे इंजीनियर सां कचहरी करण बाद रॉबर्टसन 1868 में इंडियन पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट में शामिल थियो। हू हिकु इंतिहाई कामयाब कैरियर ॾांहुं वियो। 61 इंडियन रेलवे जे चीफ इंजीनियर जी हैसियत सां मिस्री रेलवे बोर्ड जो सदर ऐं सिविल इंजीनियर्स जी ब्रिटिशन काउंसिल में रहियो। बरतानवी नवआबादियाती दौर दौरान उत्तर मग़रिबी रेलवे 1879 ताईं सखर खे वधायो वियो, पर सिंधुअ खे पार करण लाइ ॿ स्टीम वारे भाड़े ते इन्हिसार कयो। हिकु क्रॉसिंग खे लाज़मी सम्झो वियो त लाहौर खे हिकु अरबी समुंड ते कराची जी वॾी बंदरगाह सां ॻंढियो वञे ऐं जंहिं हिसे खे सिंधु बखोर जे ॿेट खां धार कयो वञे, सभ खां वधीक पसंदीदा तौरु चूंडियो वियो। नंढड़े सखर वारे चैनल खे सिधो सों तरतीब ॾियणो हो, छाकाणि त उन जी ॾुखियाई हेठां मामार जी ॾाकण खे मज़बूत बुनियाद फ़राहम कयो। पर वसी रोहिड़ी कैनाल खे वधायो वियो वधीक मुश्किल कमु हो, छाकाणि त उन्हीअ जी सस्ती हेठीं सतून खे कमु करण जी इजाज़त न हुई। 1872 ऐं 1882 जे विच में मुख़्तलिफ़ डिज़ाइनुनि ते गौर कयो वियो। उनखां अॻु हिकु बरतानवी सिविल इंजीनियर सर एलेक्जेंडर मेडिस रेंडल 1829 खां 1918 खे क़बूल कयो वियो। रेंडल 1850 जे ॾहाके में ईस्ट इंडियन रेलवे लाइ सलाहकार इंजीनियर मुक़ररु कयो वियो हो। हिंदुस्तान में हिन जो कमु ॿियनि वॾनि पलंग प्रोजेक्ट खां धार हो, जिन में पटन जो उपर सोन पुल, चनाब मथां एलेक्जेंडर ब्रिज, गंगा मथां हार्ड गंगल पुल ऐं सतलज मथां इम्प्रेस ब्रिज शामिल आहिनि। लैंसडाउन पुल लाइ रेंडल जो डिज़ाइन 2 लंगर अंदरि कयल थांव, हर हिकु 310 फुट डिघो, विच में 200 फुट जी मुअत्तल कोरी ते अॾियल आहे। इन ग्रेडर मुआहिदो खे लंडन जी वेस्ट वुड बेली एंड कंपनी सां नवाज़ियो वियो, जेको हिंदुस्तान ॾांहुं हिसा मोकिलण खां अॻु 170 फुट क़द छंछरियूं उन जी यादि में हैरत अंगेज़ नज़ारनि सां गॾु। जॾहिं 1889 में मुकमल थियो, लैंसडाउन पुल दुनिया में सभ खां डिघो सख़्त गैर ब्रिज पुल बणिजी वियो। बदकिस्मतीअ सां 6 मज़दूर तामीर जे दौरान फ़ौत थी विया, 4 ज़वाल खां अची वियो ऐं 2 औज़ार उन्हनि मथां पइजी विया। मॉनिटरी जे इस्तिलाहनि में मजमूई क़ीमत तक़रीबन 27 करोड़ रुपया हुई। हिन मुश्किल इंजीनियरिंग मंसूबे जो हर मरहलो मुकमल तौर ते एल्बम जे 65 तस्वीरुनि में दस्तावेज़ थियल आहे। 1885 में सखर चैनल जी तामीर जी शुरुआत 2 हिसनि वारे पेनोरामा सां ख़तमु थियणु। उहो पुल बाज़ाब्ताना तौर ते बम्बई जे गवर्नर लॉर्ड री तरफ़ां खोलियो वियो हो, जेको वाइसराय लॉर्ड लंडन डाउन लाइ नाइब बणियो, जंहिं जे पुठियां पुल जो नालो ॾिनो वियो रवैयो। हिकु आराइशी पफलिक खे लॉक कयो। JLR कपलिंग मेवो स्कूल ऑफ आर्ट जे प्रिंसिपल ऐं मशहूर लेखक रिडयार्ड कपलिंग जो वालिद तरफ़ां ठहियल लोही दरवाज़नि खे आज़ादु करे थो, जेका पुल ताईं रसाए महदूद करे थी। लॉर्ड ॾिसी बि रिबार्स्टन जो नंबर हाकटीब फोटो में ज़ाहिर थिए थी। इहो मुमकिन हुजणु घुरिजे त एल्बम में तामीराती टीम जे ॿियनि मेंबरनि जहिड़ोकि ओरसियर एडी हैगकटी सब ओरोसियर्स फैज़ महमूद ऐं स्टंटंट इंजीनियर P डकनन, R एगरसन ऐं GM एड रॉबर्टसन
पुल खे मुकमल करण जी यादगार कम जे एतराफ़ में हिंदुस्तानी सल्तनत जो साथी बणियो ऐं आख़िरकार 1898 में रेडलल सां भाईवारी में वियो। इफ़्तिताही तक़रीब 1889। इहो एल्बम कमाए वियो। शायदि उत्तर वेस्ट रेलवे पारां पुल जे इफ़्तिताह जी यादि में तस्वीरुनि जी वॾी अक्सरियत GW जो कमु हुयो। बेंगलोर जे वुडकॉफ उहा कापी रॉबर्टसन पारां GL रिली ॾांहुं पेश कई वई, जीअं हू हिकु मख़तूती जी निशानदही जो इशारो। हिन खां हासिल कयल मदद जे एतराफ़ में रिली जो सुराग़ लॻाइणु अञा ताईं नामुमकिन साबित थियो आहे, जेको शायदि हिकु निजी ठेकेदार हो। शायदि मुलाज़िमनि तरफ़ां वेस्ट वेड बेली ऐं कंपनी अयूब ब्रिज 1962 वर्ल्ड बैंक लैंसडाउन पुल अञा ताईं कमु करे थो, जेतोणीकि रेल ट्रैफ़िक अज़ीम स्टील अयूब आर्क पुल ॾांहुं मुंतक़िल कई वई। 1960 ऐं 1962 जे विच में उन सां ठाहियल हक़ीक़त में एतिरो ई ज़ाहिर थिया। RCS जो हिकु अहिड़ो मजमूई ऐं हिकु अहिड़ी तस्वीर आख़िरी तामीर जे मरहले में रिकॉर्ड कई वई। पाकिस्तान जे सदर मोहम्मद अयूब ख़ान 6 मई 1962 ते खोलियो। लांसडाउन ब्रिज जो एल्बम रेलवे जी तारीख़ में आम तौर ते जनूबी एशिया में RCS जी ताक़तुनि में मौजूदु आहे। मिसाल तौर उत्तर बंगाल स्टेट रेलवे जे अहम तस्वीरूं। लैंसडाउन ब्रिज एल्बम Y30244A फ़िलहाल तहफ़ुज़ हासिल करे रहियो आहे। उन खां पहिरियां इन खे डिजिटल कयो वेंदो ऐं कैम्ब्रिज डिजिटल लाइब्रेरी ते आज़ादी सां दस्तियाब कयो वेंदो। उम्मीद त अॼु जी वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। आख़िर में इजाज़त, वीडियो खे शेयर करणु न विसारींदा ऐं असांजो YouTube चैनल सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजो शुक्रगुज़ार अब्दुल क़ुद्दूस सोलंकी।